PST ऐं JEST लाइ IBA टेस्ट जी तैयारी कीअं कजे राज़ खुली वियो। फ़क़ति चंद मिंटनि जे हिन वीडियो ॾिसण खां पोइ इनशाअल्लाह तव्हांजी समूरी परेशानी ख़तम थी वेंदी ऐं तव्हांखे हिन टेस्ट में कामयाब थियण जा राज़ मिली वेंदा। हिन वीडियो में तव्हांखे ॾिनियूं वेंदियूं बहितरीन टिप्स ऐं ट्रिक्स जेकी निहायत ई कामयाब तरीन मुअज़्ज़ज़ उस्तादनि वटां हासिल कयूं वयूं आहिनि, जेके 2008 खां वठी न सिर्फ़ मेरिट जे बुनियाद ते इहे टेस्टूं पास करे उस्ताद बणिया पर पाण खे बहितरीन उस्ताद बि साबित कयो। दोस्तो, पर उन खां अॻु जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे सब्सक्राइब कयो, वीडियोस खे लाइक करे पंहिंजे प्यारनि सां शेयर करियो त जीअं उहे बि वक़्त सिर उन्हनि ॻाल्हियुनि खां वाक़िफ़ थी सघनि ऐं नोटिफिकेशन बेल खे बि प्रेस करियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं जल्द खां जल्द पहुची सघे ऐं पंहिंजे क़ीमती राय कमेंट्स में ज़रूरु ॾींदा। टेस्ट जी तैयारीअ लाइ हिन ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखियो वञे। टेस्ट जी तैयारीअ लाइ वॾा वॾा ऐं अजाया सजाया किताब पढ़ण जी ज़रूरत न आहे। टेस्ट लाइ सिंध हुकूमत तरफ़ां सिलेबस मुहैया कयो वियो आहे। फ़क़ति मुहैया कयल सिलेबस मुताबिक़ ई टेस्ट जी तैयारी कई वञे। PST जे उहिदे लाइ पहिरें क्लास खां 8 क्लास ताईं जे किताबनि मां मुतालियो कयो वञे, जॾहिं त JEST जे उहिदे लाइ क्लास पहिरें खां 10 क्लास ताईं जे किताबनि जो मुतालियो कयो वञे। फ़क़ति सखर IBA जे तरफ़ां ॿुधायल सब्जेक्ट्स ऐं टेस्ट पैटर्न ते ई ध्यानु ॾिनो वञे। हर मज़मून खे अहम सम्झी उन जो मुतालियो कयो वञे। ॿियनि जे ठहियल मवाद ते इनहसार न कयो वञे, न ई फ़क़ति ॿियनि तरफ़ां ठाहियल MCQs या शॉर्ट आंसर्स ते भाड़ियो वञे। हर मज़मून जे हर टॉपिक खे मुकमिल तफ़सील सां पढ़ियो ऐं सम्झियो वञे, पोइ अहम ॻाल्हियुनि ऐं नुक़्तनि खे अंडरलाइन कयो वञे। बाद में उन्हनि अहम जवाबनि जा नोट्स ठाहिया वञनि। सखर IBA तरफ़ां या NTS तरफ़ां वरितल टेस्ट पैटर्न खे ॾिसी उन्हनि मां रहनुमाई हासिल कई वञे। वक़्तु घटि हुजण जे सूरत में तमामु अहम टॉपिक लाज़मी पढ़िया ऐं सम्झा वञनि। अंग्रेज़ी, रियाज़ी ऐं साइंस जहिड़े मज़मूननि में ॼाण घटि हुजण जे सूरत में क़ाबिल उस्तादनि या माहिर मज़मून दोस्तनि खां मदद हासिल कई वञे। उन्हनि उस्तादनि खां लाज़मी सलाह मशवरो कयो वञे जेके अॻु ई अहिड़ियूं टेस्टूं ॾेई पास थी चुका आहिनि। नयुनि पॉलिसियुनि ऐं नई ॼाण खां आगाह रहण लाइ सिंध एजुकेशन डिपार्टमेंट ऐं सखर IBA जे वेबसाइट सां वाबस्ता रहणु घुरिजे। वधीक ॼाण ऐं मदद लाइ फेसबुक ऐं WhatsApp ग्रुप जॉइन कया वञनि जेकी उन्हनि ई टेस्टनि लाइ ठाहिया विया हुजनि। सभ खां अहम ॻाल्हि त टेस्ट में कामयाबीअ लाइ बिना कंहिं परेशानी ऐं ॻणतीअ जे तैयारी कई वञे। दोस्तो, वधीक रहनुमाईअ लाइ असांजे हिन चैनल सां कनेक्ट रहो ऐं असांखे पंहिंजे दुआउनि में यादि करियो।